अवलला होली मालाल मजोधणी अवलला होली मालाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान अजीम। हाय हाय सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल सै वहन सीर में हीरा मोती लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थे जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं अॼोको ही जेको ॾींहुं हुजे संछर जो ऐं भलारो महीनो हुजे बरकतुनि वारो महीनो हुजे रहमतुनि वारो हुजे अवां सभिनी खे बि मुबारक हुजे ऐं अवां जिते जिते पंहिंजे ज़िक्र फिक्र में हुजो इहो ई मालिक साईं खे वणे त जेको ज़िक्र ऐं फिक्र में हुजे ऐं असांखे बि जेको हुजे उन ज़िक्र फिक्र में दुआ में ज़रूर यादि कंदा हुजो अवां त असांजी दुआ में हमेशा शामिल हुजो। हा त उन लाइ पोइ भिटाई साईं छा चयो हुजे हाय हाय जिनी खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि जिनी खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि फिक्र फरही हथ में माठ मुतालियो कन पनो सो पढ़न जैसा पसंद पिरिया खे। हाय हाय बेटा वो करे जैसा मालक परचे जैसा अवां जी जिंदगी सुहिणी गुज़रंदी हुजे सो उन लाइ त भिटाई साईं जा बैत असांखे साम्हूं साम्हूं पिया हुजनि त तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा जानिब मुझे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾिज सफ़ा मिया मरीज़नि खे सो अॼोको ही संछर जो ॾींहुं हुजे रामू राधावां जे साम्हूं हुजनि हिन भलारे महीने में अवां मोहबतूं विरहाईंदा हुजो एहसास रखंदा हुजो ॿिए जो एहसास रखंदा हुजो पाड़े वारे जो एहसास रखंदा हुजो को उनखे चुंगी ॾींदा हुजो उन जो बाह ॿेली थींदा हुजो अॻियां ईद ईंदी हुजे उन्हनि सभिनी खे अवां पंहिंजे वंड मां उन्हनि खे वंड ॾींदा हुजो उन्हनि जी बाह जो हाल हुजे हिक ॿिए जो ज़रूर ख्याल रखंदा हुजो असां बि हिक ॿिए जो ज़रूर ख्याल रखंदा हुजूं रावण खे चवंदी हुजां कि हाणे ईद वेझी अची गई हुजे कपिड़ा लटा वठी ॾींदो हुजे अञा त हिनखे अञा त काई न कल ई कोन हुजे हाली त इहो ॾिसूं बाक़ी ज़माने खे चवी हिक ॿिए जो ख्याल करो हे पाड़े वारे जो ख्याल त कंदो हुजे न इहा घर जी ॻाल्हि हुजे पाड़े जी ॻाल्हि चई पाड़े में शामिल हुजे हिन वक्त इहो हुजे गरीबी दौर में माण्हू गुरबत में गुजारे साफ़ कपिड़ा हुजनि धोई उनखे अहिड़े दौर में इस्तरी करे ऐं माण्हू पाए सड़े त इहो बि ख़ुशि हुजे जीउ ख़ुशि जहान पंहिंजो ख़र्च बचाइण लाइ चवी हाणे हेॾा सपता मूंखे ॾी ॿियो छा करी हाणे हेॾा सपता मां मां कहिड़ी हिकमत कंदो हुजां तोखे ॾस ॾींदो हुजां हिस्त्री न करूं असां चऊं त घर जो दाणो पाणी हले घर जो कमकार सैंडलनि जी ॻाल्हि न कंदी हुजे इहे सैंडल वेंडल इहे ॻाल्हि न कंदी हुजे सॾे अॻी त ॻाल्हि कहिड़ी ज़माने जी करूं गरीब हुजनि परेशान लॻा पिया हुजनि गरीब माण्हू भलो छा महांगाई अहिड़ी थी वई हुजे तेल साबुण इहे सभु शयूं अहिड़ियूं महांगियूं कहिड़ो बि चढ़े खणी पर असांजी महंगाई हुजे हाणे माण्हू ख़ैर पंहिंजी महिनत मजदूरी पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण खपंदो हुजे उन्हनि खे हुनर सिखाइण खपंदो हुजे उहो वक़्तु सुस्तीअ में निकिरी हुजे पोइ माण्हू छा करे सुस्ती हुजे त पोइ हाणे कॾहिं असां जागूं हाय हाय हा त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले भिटाई साईं चयो हुजे सो हाणे प्रोग्राम जी शुरूआत कंदा हुजूं हाय हाय
सो लतीफ़ साईं जो अहिड़ी हिकिड़ी वाई हुजे, वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वहीणी आहियां, वाग धणी जे वसास हुजे स्वामी यो ॾिसंदा हुजो। उन खां पोइ असां ज़रूर अचूं अवां सां फोन कॉल ते कचहरी हुजो, असांजो नंबर टीवी ते हलंदो हुजे, असांखे फोन कॉल कंदा हुजो, पंहिंजी ॻाल्हि मुआड़ ॿुधाईंदा हुजो, पहिरें हीअ हिकिड़ी वाई ॿुधंदा हुजो। एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे जे पंहिंजे मन पसंदीदा प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं हे जेको हे हींअर चवंदा हुजनि अबा भाॼियूं महांगियूं हुजनि, फ्रूट महांगा हुजनि, राधुल चयो हुजे तूं बि कोई अहिड़ो को गाॾो लॻाईंदो हुजे, मूं चयो हाणे हिन महीने में वेही आउं अहिड़े भलारे महीने में वेही ॿियनि खे फुरां, इन में फुरण जी कहिड़ी ॻाल्हि हुजे, इहो पाण खां रोज़गार हुजे, इहो पाण खां कोन थिए त ॿिए खे महांगो ॾेई पंहिंजे घर खे भरूं, इहो पाण खां कोन पुॼे। भाॼी वारनि खे फ्रूट वारनि कहिड़ी ॾुखी लॻण के छा ॿुधाईंदी हुजे, छा ॿुधाईंदी हुजे माण्हू ॾेई अहिड़ो माण्हू कमु छो करे जो खे ॾुखी लॻा सॼो सामान थैली में विझरा पुछां पैसा घणा हुजनि, इहो छलाइणा चा खणंदो हुजे, मूंखे कोन खपे, मिठो कर ॾींदा हुजनि असां सां बि ईअं कजण, असांखे ख़बर ई न हुजे भाई इहो असां रंबियूं हलाए पोखे पोखे हिते अची पुगा हुजूं, हाणे वरी असांखे ॿुधाईंदा त अहिड़ो महांगो लॻो पियो हुजे, कीड़ा हुजूं न जा हा हा सम्झो हेलो हेलो वालेकुम सलाम हुजे, केरु हुजे अदा मेहराब चूणे जो खरड़े वा अबा खरड़े वारा खुश हुजी मेहराब, ॿियो ख़ैर हुजे, महिरबानी मुंहिंजे अङण ते आया ॿुधा को अॼु यार, हो तुंहिंजो अञा अङण ते को ख़ुशी न आई हुजे, हा अलाह कुझु कंदो ॿुधायो, महिरबानी कर। हा जरूर जरूर, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी, जरूर ख़ुशी ईंदी हुजे, वॾी महिरबानी, मूंखे भाउ जो हथो मथो थी गयो हुजे, भाऊ इहो बसि कलाम हिकिड़ो ई वणे, बसि इहो ॿुधे सो जरूर हिनखे ॿुधाऊं था जरूर, सो असां इहो महिनत मज़दूरी बनी बारो करे वॾा थिया हुजूं, अची हिते वेठा हुजूं न, हा जीअं उते जीत ॼणो हले, हा हे वणनि में छाहनि में हे टिंडड़ी हे टिंटण हे माना वॾा थिया हुजनि, हा हा ॿियो हाणे तूं मखो जीअं असले गिदरनि में इहो टिंटणी हुजे वॾी थी हुजे, भाॼी खे हिनखे फसल खे मलो लॻे, उहो मलो हुजे जेको असां सभिनी जो फसल बसल खे करे हाणे इहो सभु मां तोखे इहो सम्झाणी ॾींदी हुजां कि भाॼी भुती फल फ्रूट मना असां पगड़ी क़ौम जो हुजे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां भा? मां मंजूर थो ॻाल्हायां, 12 साल खां ॻोठ पंहिंजो निहाल तुंहिंजो साईं। अबा छा हाल हुजे निहाल साईं? ख़ुशि हुजी, चङो भलो हुजी, ख़ैर दुआ, चङा भला कहिड़ा आहियो? रमज़ान शरीफ़ महांगाई वधी आहे, बसि छा कयूं भा? अबा एॾी महांगाई हुजे, मूं त ईअं ॻाल्हि करी हुजे, एॾी महांगाई हुजे छा वाकई में? हाणे छा कयूं महांगी खे, हाणे हुकूमत बि त कोन थी को क़दम खणे, बसि पोइ अव्हांखे पाण खे ख़्यालु करणु खपंदो हुजे त पोइ को हुकूमत बि जागंदी हुजे। हा बसि छा कजे भा, ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू काॾे वञे भा? आओ बा त माना मजदूर माण्हू जा ॾुख साईं तव्हां बि कुझु माना रिपोर्ट पहुचायो महांगाई जे बारे में, त पोइ चङाई शइ माना ईद ते कुझु सटे हाणे दोस्त थे। हा जरूर जरूर करूं, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। अबा मजदूर घणे टाइम खां वठी रड़ूं वाका कुकू कयूं
हुजे हेतरो हुजे हाणे हेतरो मुसूं फुटी वयूं हुजनि हाणे अकल अकल होणी ॻाल्हि हुजे वाका का हेॾड़ो हा हा तोखे त ॻाल्हि कंदे फिकाई न थिए हल तोखे त ॻाल्हि कंदे फिकाई थिए तो खजर ई न हुजे हाणे हिन में छा हाणे कल कल होणी या थी हुजे जेका या हे मां कसल वो अखबार पढ़ा हेतरो हुजां महांगाई हुजे हे हुजे इहो इन खां वठी मां पढ़ी अखबार वॾो थियां हेॾड़ो हुजी हा, त हा। मटे मथे अञा सागर बरफा मिलन त कुछ थियूं हा हा हाणे त ॿार खे 1000 मिले त असांखे 98 तू जड़ो बूथ कड़ो मिठा हुजे 98 जॾहिं से घटि मिलण शुरू थी हुजे तॾहिं खां मां वाका कया हुजनि हा पर असांजी के ॿुधी न हुजे वरी बि साॻी किरत असां पोइ चोरी कयो 10 पैसा 5 पैसा हे गॾु करे रखूं हा पोइ हिन मां 98 मां बि से न मिले पोइ असां चओ हाणे महांगाई अची वई हाणे अची गई हा पोइ हेतिरो हुजां हाणे त अचे मुसूं थियूं हुजनि मां ॻाल्हि त सही अञा तोखे हाणे थियूं हाणे अञा मुसूं आयूं हुजनि सफा मां गई हाणे हाणे अची सावक थी हुजे टाइम थियो हुजे हाणे सावक थी हुजे इहो को हाणे बसि कहिड़ो कल्ह कल्ह को ॾींहुं हुजे ॿियो शर्म ई न अचे हल इहो सुबुह सां ॻाल्हाईंदी हुजे न पर तोखे इहो थींदो हुजे कहिड़ो वधी नारेल जो वण थियो हुजे हा। अञा तोखे हाणे इहो आई हुजे हा हा सावक मस सावक थी हुजे हाणे चवंदा वड़े रामण हाणे तोखे अञा मस मुसुनि जी सावल थी हुजे हा अहिड़ो ई कमु हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े गीत ॾांहुं पोइ अव्हांजी फोन कॉल ते बि ज़रूरु कचहरी करूं फोन कॉल सां गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदो हुजां त ही प्रोग्राम ॿिया सभु प्रोग्राम अव्हां मेहरान टीवी ऑफिशियल यूट्यूब ते बि ॾिसी सघंदा हुजो शेयर कंदा दिलि चवंदी हुजे पोलारी में हुजो बन्नी ते हुजो हर खाईंदा हुजो हा। के जेको हुजे दरिया में मच्छी मारो कुझु बि करो पर मोबाइल में बि अव्हां यूट्यूब ते हर प्रोग्राम मेहरान टीवी ते ॾिसी सघो हा हा सो हाणे हलंदा हुजनि हिकिड़े ख़ूबसूरत गीत ॾे अहमद मुगल जो आवाज़ हुजे मुंहिंजे अंगण ते आया आया ॾींहं ख़ुशि आया मालिक साईं हर जहान जे दर ते अंगण तॾहिं ख़ुशी जाणींदो हुजे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा सुख जा सांगीअड़ा मोटी साल मिलन सुख जा सांगीअड़ा मोटी साल मिलन मोटी साल मिलन विछड़ी की न वञनि सुख जा सांगीअड़ा मोटी साल मिलन हिकु दफ़ो बि भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हा हा ॾींहं जेके हुजनि उहे कहिड़ा भलारा सभागा बरकतुनि वारा ॾींहं हुजनि इन में दुआ घुरंदा हुजो पंहिंजे धरतीअ लाइ पंहिंजे मुल्क लाइ त इहे ॾुख ॾोलावा ख़तमु थींदा हुजनि मालिक साईं को करम कंदो हुजे पर वरी कॾहिं कॾहिं समुंड में इहो कुझु ॾींहं पहिरियां ॿुधो हुजे त मुहाणनि जूं ॿेड़ियूं ॿुॾियूं हुजनि पोइ हिकिड़ा त निकिरी आया हुजनि ॿिए वरी मुहाणनि जो नुक़सानु थियो हुजे पर उते वरी हाय हाय मालिक जो करम त ॾिसो वरी उते ई साॻियो न समुंड मां उहा साॻियूं मच्छूं वरी हिकिड़नि मुहाणनि खे मिलियूं सुहा मच्छी उहे सुहा मच्छूं जेके एॾियूं महांगियूं हुजनि सो उन जे लाइ भिटाई साईं जो अॼु शुरूअ में मां बेत पढ़ियो हुजे त सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल हाय हाय साईं वहन सीर में साईं वहन सीर में हीरा मोती लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए सुहा मच्छी माना उनखे अव्हांखे मिले अव्हांखे लख मिलनि ॾोकड़ मिलनि पोइ भिटाई साईं अव्हांखे कीअं न सुहिणो करे सम्झायो हुजे त बा पंहिंजे धरतीअ में त अहिड़ियूं अमीक शयूं पयूं हुजनि अहिड़ा हीरा मोती लाल जवाहर अव्हांखे मिलंदा हुजनि पर अव्हांजी सोच ओड़ी थींदी हुजे न बा
अब समुंड मां पाणीअ मां या सुहा मच्छी एॾी महांगी हुजे जो झुगटो करे अचे जीअं परदेस जा पखी अचनि गरजी ही बि ईअं मच्छी गरजी अचे ऐं पोइ मुहाणा उन्हनि मां सोन बराबरि कमाईंदा हुजनि। मालिक साईं जेको हुजे उन असांजे लाइ जेको हुजनि कई रंग कई रंग मालिक साईं असांखे ॾेई छॾिया हुजनि। हे उन मालिक जी त कृपा हुजे जो असां अहिड़े महांगाई जे दौर में पोइ बि असां जिंदगी सुकून जी गुज़ारूं ऐं नसीब वारा हुजूं भाग वारा हुजूं। कहिड़ा भलारा ॾींहं जेके हुजनि वरी वरी असांजे नसीब में ईंदा हुजनि असीं उन्हनि खे ॾिसूं। आओ पर उन सां गॾोगॾु इहो बि हुजे त माण्हू ॾुखियाईअ में जीअण सिखंदो हुजे, हिमत न हारींदो हुजे, इल्म ॾांहुं वधंदो हुजे, हुनर ॾांहुं वधंदो हुजे, अव्हांखे कामयाबी मिलंदी। इहो हुनर हुजे। जेकॾहिं असांखे ॾुखाई हुजे असांखे परेशानी हुजे त वरी असांजा जेके इहे बालकड़ा हुजनि उहे पढ़ी लिखी हुनरमंद थींदा हुजनि त वरी असांजा इहे ॾुख लही वेंदा हुजनि। ईंदड़ वक़्तु उहो असांजो भलो थींदो हुजे, उन वक़्त खे उहो तॾहिं थींदो हुजे जॾहिं अव्हां पंहिंजे ॿारनि खे जेको हुजे तालीम ॾींदा हुजो, इल्म जी जेको हुजे जेवर सां माला माल कंदा हुजो, उन्हनि खे हुनर सेखारींदा हुजो, उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा हुजो, तॾहिं जेको हुजे असां ॾुखाइनि मां निकिरी ॿाहिरि थींदा हुजूं। हाय 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 पोइ वरी माण्हू पंहिंजो रस्तो पाण ठहे, जेको तालीम पिराए हुनर कंदो हुजे, पोइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञी उहो हुनर कंदो हुजे, कंप्यूटर जो कमु सिखंदो हुजे, IT जो कमु सिखंदो हुजे, पोइ उन लाइ भिटाई साईं कीअं असांखे सम्झायो हुजे त जिनी सुख नाहे को चारण से चइजन, जिनी सुख नाहे को चारण से चइजन, रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा। माना भली तन ते अव्हांखे कपिड़ो हुजे पर अव्हां वटि ॿियो कुझु न हुजे पर हुनर हुजे, इल्म हुजे, सोच हुजे त उहा अव्हांखे मंज़िल ते पुॼाईंदी हुजे। माला माल थी पवंदा हुजो, उहे ख़ुशियूं बि अव्हांखे मिलंदियूं हुजनि, उहे ॾुख ॾाखड़ा बि अव्हांजा लही वेंदा हुजनि, पर उहो अव्हां पाण थोरो हिमत कंदा हुजो, हौसलो कंदा हुजो, तॾहिं वञी थींदो हुजे। सो तूं बि हिमत ऐं हौसलो कंदी हुजी घर में। ॾिसी चवंदा हुजनि कि अबा ही हारी जो हुजे पुट, अॼु इहो SSP लॻो पियो हुजे, अॼु इहो DIG लॻो पियो हुजे, इहो छा हुजे? इहा उन हारी महिनत कई हुजे, मज़दूर जो ॿार बि थींदो हुजे, ॿिए जो महिनत कई हुजे पंहिंजे बालक खे पढ़ाइण लाइ, उनखे सुठी तरबियत ॾियण लाइ, तॾहिं इहो वधी जेको हुजे मंज़िल ते हा पर वरी जेको बालक न पर माण्हू वरी जेको पढ़ी लिखी सहूर करे कंहिं मंज़िल ते कंहिं कुर्सी ते वेहे त वरी उहो बि वरी उहा सोच रखे, हाणे राधल इहो विसरी वेंदो हुजे माण्हुनि खां, न उहो साॻियो माण्हू खां विसरी वेंदो हुजे, उहो वक़्तु विसरियो वञे, ज़ाद ई न करे। सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े ॿिए ॿोल ॾांहुं, सुहिणो हुजे। हाय हाय अला अला बोल बंदिया, अला अला बोल, ज़हूर साईं जो आवाज़ हुजे, ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? रामन साईं छा हाल आहे? अबा ख़ैर केरु हुजे मुंहिंजो भा, कहिड़े शहर खां भा? कराची गुलशन मेमार खां धणी बे चांडियो ॻाल्हायां थो। अदा धणी बख़्श ख़ुशि हुजी, चङो भलो। ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि आहियां। अॻे तोखे ॿुधायो से बैत सूफ़ियानो। हाओ हाओ वाह वाह से वाह जो बैत सूफ़ियानो ॿुधायो हुजे, ॿियो अॼु बि ज़ाद हुजे ई को बैत? हा हा यादि आहे बिल्कुलु। हा पोइ ॿुधाईंदो हुजी। वाह वाह।
अखियूं आशिकन जूं वाह वाह अखियूं आशिकन जूं शर्म भरियूं छाई भलो भलो पतन सां पाक थियूं आहिनि अदलऊं गवाही सदा सतर पोश में तन जो वाहिद थियो वाही वो चाढ़ी लाही सुआ छा रखियल सुध लही समझी वियूं वाह दावा वाह दा वाह रखियल साईं वाह 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 वो जा शालीअ में श्यामा सैयद जी पिरांदी हुजा शालीअ में श्यामा सैयद जी पिरांदी सैयद जी पिरांदी मिट मालिक जी पिरांदी हुजा शालीअ में श्यामा सैयद जी पिरांदी वाह 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 दावा वाह, वाह, वाह। वॾी महिरबानी कबू कैद को तन में कबू कैद को तन में ॾाढी आया बांदी मां ॾाढी आया बांदी वो ॾाढी आया बांदी मां ॾाढी आया बांदी हुजा शालीअ में श्यामा सैयद जी पिरांदी वाह हुजा शालीअ में श्यामा सैयद जी पिरांदी वाह वाह दा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी लख थोरा जबरदस्त हुजे खुश वाह। रहंदा हुजो हमेशा वाह। जुग जुग जीअंदा हुजो सुहिणी ॿोली ॻाईंदा हुजो सुबुह सां सुहिणी ॿोली ऐं तॾहिं त चवंदा हुजो असांजे धरती जा माण्हू ॾाढा सुहिणा हुजनि पंहिंजे फ़िक्र खे पंहिंजे दर्द खे पंहिंजे न रमज़ फ़क़ीरी वारी रमज़ खे बि पाण सां गॾु खणी हलंदा हुजनि इहे माण्हू कमाल हुजनि जेके चवंदा हुआ न ॿिनि में न टिनि में उहे पंहिंजी हुजनि धुन में पंहिंजी कृत में हा। हुजनि न कंहिंखे ॿियनि न लुखाइनि हा हा इहे ई माण्हू जेके हुजनि अॻिते इहे वधनि बि इहे ई विराईंदा बि इहे ई हुजनि इन जी वरी मूं नई डिजाइन ठाही हुजे मैं डिज़ाइन हा हा इन जी डिज़ाइन को दर्जी हुजे माना ईअं काफे में सेट कयो ईअं चवंदो हुजे हा। डिज़ाइन मूं वरी सम्झो हुजे हिन सीज़न में वरी रावण दर्जी जो कमु करे असल माल कमाऊं दर्जन जा त वाका हुजनि दर्जन जा वाका हुजनि लेट न हुजे गैंस न लेट हुजे न हुजे पोइ अपने भागा जेको हुजे न रोखण वगे जो ॿुधाइनि के छा ॿुधाईंदी हुजे गरीब माण्हू मना वगो ई न पाए हा पोइ सिबंदा न हुजनि पोइ छा पाण सिबी पाईंदा मां त चवंदी हुजां कि जेकर इहो हुनर सिखंदी हुजां हा पोइ कंदी हुजे कड़ो तोखे हथ में सूर हुजे जनानियुनि जा पोइ पंहिंजनि मुड़सालनि जा सभु कपिड़ा सिबंदी हुजां हा पोइ इहो करे वठ कपिड़ा ई वरी तूं कराईंदो हुजे हा पोइ सही का हुजे जेको बटण को इहो। पांचो गंढींदो हुजे इहो। अहिड़ा ॾोकड़ घर वेठे कमाऊं के छा ॿुधाईंदी हुजे पाण छिनण न पाण गंढण ॼाणींदा हुजूं हा, राधल छिनण न गंढण भला कपिड़ा लटा सिबूं हा हा गंढ छो न ईदो ई न हुजे हा छो ईद जे ॾींहुं वरी संटू खणी मरो बीठा हुजे छो हे छा सुठो ॾिनो हुजे वो ख़ैर हुजे। पासो हीअं विधो हुजे खीचो हीअं विधो हुजे पाचो हीअं विधो पोइ हुजे कंहिंजी खणी विधो हुजे थोरो फ़र्क़ु थींदो हुजे हे इहा बांह खणी हेॾे लॻंदी हुजे हा, हा ही खीसो हेॾां लॻंदो हुजे त पोइ इहो फ़र्क़ु न हुजे बुमा त नंढो हींअर लॻो थोरो टोपो हीअं हीअं थिए त अलाए किथां वञी पहुचनि माण्हू। नंढो हुजां बापू खे चइजो मूंखे पासे वारा हे ॿ खीसा लॻराए ॾींदो हुजी हा अबा हे खणी जो शिबराए ॾिजां हीअं करे हीअं पाए हथ विझां त हथ सॼो ॿाहिरि कंदरा टोपो ई न ॾिनो हुजे मूं चयो त बापू हे त हथ मुंहिंजो सॼो ॿाहिरि घुमण ईंदो हुजे हा इहो माना टोपो ई न हा ॾिनो हुजे टोपो उस्ताद खे चयो हुजे कारीगर चई बा इहो रस लॻी पई हुजे विसरी वियो हुजे हा हा। रस में इहो ईअं त थींदो रस हुजे में ईअं थींदो हुजे सो अबा सो जेके हुजनि न ॿिनि में न टिनि में से हुजनि पंहिंजे कम में दर्शन जो बि वॾो हीअं कमु हुजे हा हुननि जो बि मान हुजे हा, हुनर मान। मंद जो इहो हुनर हुजे न वरी हो जेको हुजे हजम वार कटिन दाढ़ी ठाहिण वारनि कर गरू उन्हनि जी बि हींअर मौसम गाइन क्रीमूं ॿियूं टू फैशन कनि इहो बि- उन्हनि जो बि वॾो कमु लॻो इहो बि पियो हुजे। हुनर हुजनि हा इहे हुनर में शामिल हुजनि हुनर पोइ हींअर जेको हुजे इहे प्लम्बर हुजे इहो बिजली ठाहिण वारो हुजे कारीगर हुजे मशीनूं हलाइण वारो हुजे सॼो हुनर जेको हुजे उहो कम जो हुजे हा हा? हुनर बादशाह हुजे बादशाह हुजे हुनर में त कॾहिं बुख न मरे हे टीवी त अचनि छोकिरा हे दूरबीनियूं हलाइनि कंप्यूटर हलाइनि इहो बि वॾो हुनर हुजे इहो इहा- हुनर टेक्निकल कम
भई अदाकारूं कनी होस्टिंगूं कनी होस्ट थियनी वरी तयार थी अचनी होस्टिंगूं कनी वरी जमाने जे आडो अचन हा वरी ॻाल्हाइनी जमा खमण होन नाले सां सुञाणीन सुञाणींदा फलाणो हुजे हा इहो इन ते अचे सां कॾे ठो टीवी में हा इहो अदाकार ये तो खमण होन सने हा चनी हो बे टीवी में असां त मिड़े हो जे गोठा लई मां लकुण भणी अचे बीह रहिया हुजूं पर हो लई मां लकुण भणी बिठा हुजूं इहो त कम जो हुजे न इहो के असां इहो त कम जो हुजे असीं जॾहिं सादा हुजूं असीं भले सादा ई त हींअर लॻंदा हुजनि न सादा सादा हू ॿिया वॾा हुजनि कोट बुशेट वरी इहे कोट पाए अचनि वरी जहिड़ो मुक़ाबला कनि हिते कोट सूट बुशेट पाए वरी हिन सफ़ा टे हीअं करे वेही रहंदा सो हाणे वरी ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे त दुनिया में छा वहे वापरे महांगाई किथे हुजे गैस घरनि में अचे न अचे बिजली जी छा सूरत हाल हुजे सियासत में छा थींदो हुजे सियासत में अञा जेको हुजे केतिरो इहो थींदो हुजे मसलो मसाइल सो इहो ख़बरुनि में ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं ईंदे चवनी आओ विंदे चवनी वे ईंदे चवनी आओ विंदे चवनी वे छॾे सारो ॾे अङणा अचिजे उन्हनि जे हाय 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 सो इहा जेका भिटाई जी ॿोली हुजे त उन्हनि जे अङण वञिजे हाय हाय जेके ॾेई ॼाणींदा हुजनि मोहबतूं मान अव्हांखे ख़ुशि रखंदा हुजनि अव्हांजे दर्द खे सम्झंदा हुजनि उन्हनि वटि वेंदा हुजो त अव्हांखे ख़ुशी बि थींदी हुजे ऐं उहे अव्हांखे जॾहिं भलीकार चवंदा हुजनि तव्हांजो मान मथां थी पवंदो हुजे पोइ अव्हांखे उते गरीब गरीब न लॻंदो हुजे सभु हिकु जहिड़ो लॻंदो हिकिड़ा ई हिकु हलो अबा केरु कड़े शहर खां बा अबा जुणेजा साहब ख़ुशि चाक चङो भलो बहारूं करारूं अबा ख़ैर लॻो पियो हुजे रंग ॾिसंदो हुजे कीअं लॻंदा हुजनि महिराण टीवी ते रामू राधा जा वाह वाह वॾी महिरबानी लख कुर्ब अबा को वॾेरो कोन हुजां जो सलाम करी मां फ़क़ीर माण्हू हुजां बाबा तूं फ़क़ीर असीं बि फ़क़ीर माण्हू आहियूं तॾहिं तोखे सलाम कयूं वाह 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 यार तो त मुंहिंजो असुल मान मथां करे छॾो हुजे वाह वाह कुर्बतुनि जा कुर्ब मोहबतूं अबा हे तुंहिंजी भाॼाई ॻाल्हाईंदी हुजई हेलो हा हा ख़ैर हुजे दादा ख़ैर हुजे ठीकु वॾी महिरबानी हुजे हो अधो हेलो हाय करे वरी ॻाल्हि मोहर ॿुधाइनि वरी उहा ख़ुशि थियनि खिलनि मुस्कराइनि माना रामू राधा गंज कमायो हा गंज हा ॿियो केरु खलो असां कमायो हुजे पर हू फ़क़ीर त मूं चइबो असां सलाम करो कान पुलिस वारा त हुजूं कोन जो असांखे सलाम करो न त सूबेदार साहब हलो 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 टीवी खोले फोन नंबर मिलाए ए फ्रूट ते कोन टीवी जो आवाज खुलियल हुजे तूं ॻाल्हाईंदी हुजे हा तूं बि तूं बि लुड़ कयो बीठी हुजी सफ़ा ॿियो लुड़ कयो बीठी हुजी सफ़ा सो अदा वॾी अव्हांजी महिरबानी हुजे सो अॼो के हिन रंग में जेके बि अव्हां शामिल थींदा हुजो मूं ईअं अदे सां भोग करो हुजे त असां वटि माण्हू सोचींदा हुजनि
अब इन सलाम न कयो जे न माण्हूअ में को वॾो हो हुजे कंध में किली हुजे अलाए छा इहा ख़बर न हुजे अब अॻिलो को पंहिंजे परेशानीअ में हुजे पंहिंजे सूर में बरे में मसले में परेशानी में लॻो पियो हुजे यो राम राधाई हुजे जो कोई तो हुजे त वरी वहां घड़ी खन हेलो पंहिंजो परेशान साइड कंदा हुजे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे दा केर कड़े शहर खां भा मां नवाब साहब ॻाल्हायां पियो अब नालो त पंहिंजो ॿुधाईंदो जी नवाब सावारा लिखो खैर ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी अल्लाह जो शुक्र आहे तूं सुना हा मां ठीकु लॻा पिया सफ़ा ओ असां लालू किथे लालू लालू जंग च गया है किथे आहे घर अपने गया ॿिया किथे गया हुसे अच्छा ॿिया खेर लॻे पियो ख़ुशि लॻे पियो खुश लगा पिया तुसां सुणाओ खुश बैठे हुए बाल बच्चे सब खुश ने बाल बच्चे सब खुश आहिनि ठीक ठाक लॻा पिया आहिनि तूं ख़ुशि आहीं हाँ हाँ खैर लगा पिया है वॾी महिरबानी मसाद याद किते वे असां को वॾी महिरबानी मसेर दिया महिरबानी को सलाम देवी हा वाह मोहब्बतां ते ॾियां हाय तूं बि वरी ईअं वरी पुछे त हाणे इहो लालू किथे ॼाण मां लालू खे लालू कड़ो हुजे यो हाणे लालूअ खे किथे ॻोल्हियां लालू हा लालू अरे लालू लौटी के तो भैया न करे तो बस तो गज तक थ लालू नजर ही तो छे लालू मेलन में नजर अचे हां मेलन में छा को ते बरकत में करे लालू मेला का तब करे हाँ जब पिंजरे में बंदो हुजे छा कंदो हुजे मेले मलाखड़े में ॿुधो हुजे लालू काथे हुजे वा मेलन ते हुजे पोइ हाणे इहो हिते ॻोल्हियो लाहौती जो जेको सरबत खपाए इहो लालू न न इहो न लालू ओ मेला जेको चंदो हुजे त छा पोइ इहो मेल ते वेंदो हुजे अच्छा इहो जेको मामा लालू ओ इहो हुजे इहे चवंदो जे लालू लालू हाणे मूंखे कड़ी ख़बर हुजे हुन पाण चयो हुजे मूं चयो लालू अलाए कहिड़ो पाड़े वारो असां इहो ख़बर वारो के त कॾहिं असां इहो न ॿुधो हुजे पंहिंजे पाड़े में हा असां किथां ॿुधो हुजे सो वॾा वॾी महिरबानी हुजे हाय हाय सो विञाइजे पर साव न विञाइजे सो इन जे करे हिन मौसम में हिन मुंद में सुहिणी ॿोली सुहिणो ॻाल्हाइण मोहबतूं वंडण हा मोहबत हुजे सो जीअं ॻाल्हि कंदो हुजां त अबा चवंदा हुजनि अबा ग़रीब सलाम न कयो हुजे ईअं न हुजे अबा हाणे त साईं सूबेदार साहब खे सलाम साहब खे सलाम ॿिए साहब खे सलाम सब्र सेखारनि आजिज़ी सेखारनि हिक ॿिए सां मिलण जुलण सेखारनि हिक ॿिए सां मोहबत जो एहतराम सेखारींदा हुजनि ज़ात पात खां मथां जेके हुजनि उहो हिन असांखे ही जेके ॾींहं हुजनि भलारा हिननि में असांखे हिन सभिनी शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु खपंदो हुजे कमाइजे त खाइजे न त असलऊं न कमाइजे चवंदी हुजां पर ॾुखियो हुजे हा ॾुखियो हुजे इहो कमाइजे त खाइजे न त असलऊं न कमाइजे खाइजे त खाराइजे न त असलऊं न खाइजे भलाइजे लाइजे त निभाइजे न त असलऊं न लाइजे सौ विञाइजे साव न विञाइजे हाय हजार विञाइजे पर ये हाल न विञाइजे लख विञाइजे लक्षण न विञाइजे हाय करोड़ विञाइजे कुर्ब न विञाइजे हाय हाय पदम विञाइजे प्रीत न विञाइजे भलाइजे यार लाइजे त निभाइजे न त असलऊं न लाइजे सो ये हथ मिलाईंदो हुजे हथ हाणे हथ बेइज्जती कंदो हुजे अच हाणे ईअं कीअं हलंदो हुजे हा इहो इहो ॿाहिरि मुल्क जा माण्हू हुजनि जेके वरी उहे ईअं हथ मिलाइनि माना जेको हुजे न माना मां इन जे करे कयो हुजे हथ मिलाईंदो हा हुजे लाइजे त निभाइजे न त असलऊं न लाइजे हा हलो सिधी ॻाल्हि हुजे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां अदा साईं स्टेशन पापे लॻो फकीर लखानो सजराणी अबा फकीर लखाना खुश हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि अल्हम्दुलिल्लाह सब खैर तव्हां खैर आहे साईं हा असांॾे सभु ख़ैर लॻो पियो हुजे मालिक साईं अव्हां ॾे बि ख़ैर कयो हुजे अदा हा हा प्रोग्राम ॾिसूं पिया तव्हांजो वाह वाह फसल बसल खणी छॾिया हुजनि हा शुक्र आहे बस खड़ा गॾु थिया पिया बस अॼु थ्रेसर जे पोयां लॻूं था थ्रेसर जे पोयां अॼु लॻंदा हुजो हा करो बस एयर गॾु करे तो माक लच्छा खड़ा गॾु करे छॾिया अथई वाह वाह भलो भलो हुजे माना कणक भली लहंदी हुजे न
हाँ शुक्र आहे भाई 2-3 माण्हू खपाईंदा न गाय को सेंटर खुलिया कोन न सरकार हाणे त चयो हुजे त असां वठंदा हुजूं न तो 1 तारीख में चाहे 1 तारीख में वही नए सीजन बताओ किथे रखूं वरी कपाए को बाहर बितर वठूं वरी बे फसल ले हा यार इहो मसलो पंहिंजे जाइ ते हुजे मालिक भलाई कंदो हुजे हा, वाह, मालिक। करे ॾींदो हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा साल सभिनी खे सलाम ॾींदा हुजो मोहबतूं आवाजूं हा। राम राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो ऐं फोन कॉल कंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि मुहाड़ ॿुधाईंदा हुजो इहे आवाज लख लाइक़ हुजनि हा इहा अवाजूं मोहबत हुजनि सो हाणे वरी हलंदा हुजूं सचल साईं जो बोल सचल साईं जो हिन भलारे महीने रमज़ान में उर्स मुबारक बि हुजे वेझो हुजे वेझो हुजे सो इन जे करे सचल साईं जा बि को गीत ॻाईंदा हुजूं उन जी ॿोली बि कमाल हुजे हाय हाय सचल साईं जे दर ते वञण लाइ बि हाय रमज़ वारा माण्हू वेंदा हुजनि सचल जे ॿोलीअ खे सुकून वठंदा हुजनि हा हा अहिड़ी ॿोली में सुकून हुजे हा सो सचल साईं जे अंगण ते हलंदा हुजूं ही सुहिणो ॿोल हुजे अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं लख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आहियां निंदर निमाणी आहियां निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं अवां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भली कार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं हीअ मोहबतूं जेके हुजनि हमेशा क़ाइम ऐं दाइम हुजनि इहे रंग जेके हुजनि हमेशा लॻंदा हुजनि अवां खे अवां शामिल थींदा हुजो मेहरान टीवी जे हर प्रोग्राम खे अवां ॾिसंदा हुजो वाइसंदा हुजो उन में शामिल थींदा हुजो मोहबतूं वंडींदा हुजो इहे मिड़े ई अवां महिरबाननि जा असां ते वॾा वड़ हुजनि ऐं मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तिन जो सराफन अणतोरियो ई अघायो शाइर भेटाई हुजे वॾो मां हुनजो तालिब हुजां हुनजी तूं इहो जेको हुजे पढ़ी उनखे सम्झी माना इहा वॾी ॻाल्हि हुजे भेटाई जी ॿोली खे सम्झण वरी उनखे पढ़ण इहो वॾो ॾुखो हुजे माना इहो सम्झो हुजे माना सम्झंदो हुजे उनखे सभु कुझु मिली वियो हा सो भेटाई साईं जी ॿोली अहिड़ी हुजे जो उहा ॿोली सम्झण में खपंदी हुजे लाज़मी हुजे उहा सूफ़ीअ साफ़ कयो हाय हाय सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो तंहिं पोइ थियो पसण करण पिरीअ जो हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नीह हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नीह ॻंढी न सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया सो इहे जेके असांजे हिन धरती जा रहंदड़ माण्हू हुजनि उहे ॻंढण सिखंदा हुजनि मोहबतूं मां कढंदा हुजो पाण मां इल्म ॾांहुं वधंदा हुजो हुनर ॾांहुं वधंदा हुजो पंहिंजे फसल हींअर ॾिसंदा हुजो हे लाबारो हलंदो हुजे कणक अनाज लहंदो हुजे केॾा ख़ुशि क़िस्मत असां हुजूं ख़ुशि क़िस्मत हुजूं हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं ख़ालिद पियो ॻाल्हायां हैदराबाद खां अदा ख़ालिद ख़ुशि चाक चङो भलो हुजी अलहमदुलिल्लाह ख़ैर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत सही आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्त गुज़रंदो हुजे महिरान टीवी ॾिसंदो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि जी जी सही महिरान टीवी बिल्कुलु ॾिसूं पिया तव्हांजो प्रोग्राम बि ॾिसूं पिया कीअं लॻंदो हुजे राणा
हाँ तमाम बेहतरीन फर्स्ट क्लास लगे पियो। वाह वाह, ॿियो त ख़ैर हुजे न, कीअं वक़्तु गुज़रे। अल्हम्दुलिल्लाह, असांखे को जलाल चांडे जो को कलाम ॿुधाइजो। जलाल चांडियो, हाओ हाँ जरूर। जलाल चांडियो। हाँ साईं जरूर जलाल। आज जरूर ॿुधाईंदा हुजो सभिनी खे सलाम। जी जी, वॾी महिरबानी। सभिनी घर वारनि खे, अदिन खे, भेनरुनि खे, सभिनी खे सलाम। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, पर साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। इन जे करे चयो हुजे त इल्म ऐं हुनर ॾांहुं वेंदा, झेड़ा झटा हिक ॿिए सां हीअं रोज़ जो टीवी ते ख़बरूं पढ़ूं ॿुधूं, सच पुछो त असांजो हीअं कचो थींदो हुजे। जॾहिं अव्हां जेको हुजे हुनर ऐं इल्म जे तरफ़ हुजो न, त अव्हां जो ज़हन उन पासे हुजे। पोइ इहे जेके हुजनि ॻाल्हियूं, पोइ झेड़ा फसाद, पोइ इन्हनि मसलनि खां अव्हां आज़ाद हुजो, माना सुठी ज़िंदगी गुज़ारो। अब हाणे त टीवी ऐं अख़बार पढ़ण ॾिसण, मूं इहो ख़बरूं ॾिसण जेको हुजे न, सच पुछो दिलि चवे ख़बरूं ॾिसंदो ई न हुजां। हे अख़बार जो साम्हूं अचे, अॻे माण्हू पढ़े त अख़बार में दुनिया जूं ॻाल्हियूं अचनि, ॿियूं अचनि। हाणे भरी पई हुजे त भाउ भाउ जो दुश्मन लॻो पियो हुजे, पुटु पीउ जो दुश्मन। हाणे इहो सम्झंदा हा हाणे इहो अबा पोइ कहिड़ो। हलो हलो हेलो अदा। जी अदी, पंहिंजो नालो ॿुधाईंदी जी अदी, कहिड़े कहिड़े हिसर खां। अदा अदा रामू था ॻाल्हायो। जी अदी, अदा रामू ॻाल्हाईंदो हुजां। जी जी अदा रामू, ऐं शबाना थी ॻाल्हायां सांगड़ मां। अदी मुंहिंजी भली करे आयो हुजी, ख़ुशि हुजी, चङी भली हुजी। अदा आमीन, तव्हां भला करे ख़ुशि हुजो। आमीन। घर वारा सभु ठीकु हुजनि। जी जी, मुंहिंजे घर वारा सभु माशाल्लाह ख़ुशि लॻा पिया आहिनि। मूंखे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो वणंदो आहे, रामू राधा जी जोड़ी माशाल्लाह। उहो वणंदो हुजे, इहो त अब हाणे भेण खे मुंहिंजी अदीअ खे न वणे, पोइ भला ॿियो ॾिसंदो हुजे सा। जी मुंहिंजो अदीअ खे वणंदो हुजे न। प्रोग्राम ॾाढो भलो आहे। कहिड़ी सुठी मुंहिंजे अदीअ खे ॻाल्हि लॻे रामू राधा जी। भला राधा जो ऐं तव्हांजो ॻाल्हाइण ॾाढो भलो आहे। हाँ, पोइ इहो तूं बि ॻाल्हाइण अदी सिखंदी हुजे। न मूंखे थोरो थोरो दादी तो बि सिखी हुजी। अचे त मुंहिंजी वॾी भेण जी ॻाल्हाइण अचे थो। उनखे अचे राधा जो ॻाल्हाइजी आहे, उहा घर में ॻाल्हाईंदी हुजे ईअं असांखे। न न तव्हां खां सिखी आहे, उहा बि ॾिसंदी आहे। न न तव्हां खां सिखी हुजां। अदी या बीठी हुजे छा पोइ? थोरो ॿुधाईंदी हुजे। बिल्कुलु बीठी हुजां, मां पंहिंजी भेण सां गॾु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ख़ुशि हुजी, चाक चङी भली हुजी। शुक्र अल्लाह जो, त तव्हां बि ख़ुशि हुजो, ठीकु हुजो। असां ठीकु हुजूं, ख़ुशि हुजूं, सांगड़ वारा मिट माइट सभु ठीकु लॻा पिया हुजनि। जी जी बिल्कुलु, सांगड़ वारा मिट माइट। राधा ख़ुशि आहे? राधा राधुल बि ठीकु हुजे, ॻाल्हाईंदी हुजे। ठीकु लॻी पई हुजां, ठीकु हुजो, ख़ुशपास हुजो। असां मगर थोरो ॻाल्हाईंदी हुजे। पोइ असां तव्हां वांगुरु ई त ॻाल्हाईंदा पिया आहियूं। हा हा ॻाल्हाईंदी हुजे। सही ॻाल्हाई अदी, सही ॻाल्हाई तूं। सही पई ॻाल्हाए न त? हा हा, भलो भलो ॻाल्हाईंदी हुजी, भलो ॻाल्हाईंदी हुजी। अदी खे चइजो दुआ करे। हा हा, दुआ करे त तूं ॻाल्हाइण सिखंदी हुजी। मां प्रोग्राम ॾिसंदी आहियां, पोइ राधा जहिड़ो ॻाल्हाइण सिखी वेंदी आहे। हा, पर राधा सिखंदी हुजे, आस्ते आस्ते सिखी वञी। पर घर में पोइ अहिड़ो जहिड़ो न कंदी हुजी, राधुल जहिड़ो। छा कयां, मुड़ुस सां ॻाल्हाईंदी आहे, जहिड़ो कंदी आहे चवंदी आहे जहिड़ो ही था कंदे मां कंदुसि। अदे सां ईअं ॻाल्हाईंदी हुजी। छा कयां? साबस हुजे, साबस हुजे। हिते ईंदी हुजूं, ॿई भेनरूं गॾिजी रामण खे ॿुधाईंदी हुजूं। ओ पंहिंजे घर। राधा हो जेको रिकी भॼी वई, शर्मा चवे पई हाणे वई हुजे। ॿुधाए मूंखे हिकिड़ो। कहिड़ो? पंहिंजी ॿोली में। पंहिंजी ॿोली में? हा, तव्हां ॿुधायो, असांखे त कोन थो अचे। हा, असां ॿुधाईंदा हुजूं, ज़रूरु कलाम, ज़रूरु कलाम। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे मुंहिंजी अदी, मुंहिंजी भेनरूं, वॾी महिरबानी हुजे। साल ख़ुशि हुजो, पंहिंजे घर में, पंहिंजनि कखड़नि में, पंहिंजनि बचड़नि सां, पंहिंजे कुटुंब सां। भेनरूं जॾहिं असांखे फोन कॉल कंदी हुजनि, असां सां कचहरी कंदी हुजनि, सच पुछंदी हुजो, असांजी दिलि तमामु घणी ख़ुशि थींदी हुजे। हा, ज़ाहिर आहे त पंहिंजा जरा मारवाड़ा, पंहिंजा
जहांगीड़ा सांगीड़ा पंहिंजा जरा कुर्ब ॾींदा हुजनि त उन खां मथे कोई कुर्ब न हुजे दुनिया में। सो हलंदा हुजूं जलाल चांडे जो बोल हुजे, हो एॾी देर करे पोथा यार अचो वो एॾी देर करे। तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना, नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना, जिवें तिवें पालना एब नहीं खोलना, नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना। मेरी आया मंदी आया बेसक बंदी हाँ, मेरी हाँ मंदी हाँ बेसक बंदी हाँ, ढकी मेरा ढोलना एब नहीं खोलना, नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना। एक दफ़ो ॿीहर भली कार खे जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो, हर ॾींहुं जो खुशन भरियो मोहब्बतुन भरियो गुज़रंदो हुजे। वो सचल साईं जो बोल हुजे त को कीअं चवे को कीअं चवे आऊं जो ई आहियां सोई आहियां, को कीअं चवे को कीअं चवे पर आऊं जो ई आहियां सोई आहियां, को रद्द चवे को बद चवे, को रद्द चवे को बद चवे पर आऊं जो ई आहियां सोई आहियां, आऊं जो ई आहियां सोई आहियां। सो माण्हू पाण में फ़क़ीरी रखे, पाण खे माण्हू कंदो हुजे माण्हू माण पे वारो, इंसान बणाईंदो हुजे, इंसान लाइ सोचींदो हुजे, इंसान बणिजी सोचींदो हुजे, तॾहिं ई माण्हू वञी पोइ चवंदा हुजनि त इंसान ऐं जानवर में फ़र्क़ु कहिड़ो हुजे अबा। सो इहो पंहिंजे पाण सां पंहिंजनि सां पंहिंजे पाड़े वारनि सां ॿियनि सां ख़ुशि सलूबी माण्हू हलंदो हुजे। घर में अबा इहो झेड़ो पोइ इहो फसाद पोइ बा पोइ बनी तां ॿारे तां पोइ अबा चवंदा वट तां पोइ हारी हुजे नारी हुजे, अबा इन मां छा वरंदो हुजे। वक़्तु गुज़री वेंदो हुजे, माण्हू जी वञी ॻाल्हि रहंदी हुजे, ॻाल्हि गणत थींदी हुजे, बाक़ी हाणे खणी को माण्हू कोन वञे अॻे जहान में पाण सां माण्हू सभु कुझु हिते रहिजी वेंदो हुजे, रहंदो हुजे वञी नालो मालक साईं जो। पर जे अवां सुठा कम करो तव्हांखे हर वक़्तु माण्हू ज़ाद कंदा हुजनि त माण्हू को माण पे वारो हुजे, माण्हू को मोती दाणो हुजे, माण्हू को मणियादार हुजे। जीअं भिटाई पंहिंजो असां वटि कलाम सचल साईं पंहिंजो कलाम सॾे विया हुजनि, उनखे माण्हू कीअं ज़ाद कंदा हुजनि। अबा सायरी जे रूप में अहिड़ो त असांखे ख़्यालु अहिड़ी त ॻाल्हि ॾेई विया हुजनि। अॼोको जेको प्रोग्राम हुजे उनजो मुंहिंजो मौज़ू इहो हुजे जेको शुरूअ में मूं बेत पढ़ियो हुजे त जिनी खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि, जिनी खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि, फिक्र फरई हथ में माठ मुतालियो कनि, पनो सो पढ़नि जंहिंसां पसंदि पिरीअ खे, चुप माठ ख़ामोशी पंहिंजे फिक्र में पंहिंजे ज़िक्र में मालिक खे रिझाईंदा हुजनि, कंहिंसां ॿाड़ो न ॿोलींदा हुजनि, कंहिंजे लाइ को बुरो न सोचींदा हुजनि, हाय हाय सभु लाइ दुआगू हुजनि। हेॾा फ़क़ीराणी वरी लाॾा गाईंदी, मुंहिंजूं तो पुॼायूं मन जूं मुरादूं, मुंहिंजूं तो पुॼायूं दिल जूं मुरादूं, ओ बिट जा बिटाइयो बिट ते
मुझू तो पुजायो दिल जू मुरादूं बिट जा बिटायो बिटते वसे नूर मुझू तो पुजायो माई जी चाको जी चंगो भलो लगो पियो जी माई भाग्य जो मां गाय वेंदी हो जा पो अचे राधो लगाईंदी हो जे बस हां पो बस सब कोशिश करूं हेलो अदा केर अदा कड़े शहर का भा बाबा गोठ गाजी पवर खां शायद हुसैन पवर डिस्ट्रिक्ट दादू खां अदा शायद छाल हुजे खुश जी चङो भलो साईं खेलो पिया तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो रमज़ान जे भलारे महीने तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि महिरबानियूं कुर्बान खे बि मुबारकूं हुजनि हिन सुहिणे महीने जूं साईं असांजे वाल साहब हाजी रज़ा जे लाइ तव्हां दुआऊं कजो साईं असां त पूरी सिंध लाइ पूरी दुनिया पूरे आलम लाइ दुआ कंदा आहियूं बेटा साईं त सभु अवां पंहिंजे हिफ़्ज़ अमान में हुजो सेहतयाब हुजो सेहतमंद रहंदा हुजो जी जी ॿियो ख़ैर हुजे ता ओदा वालेकुम सलाम अदी वालेकुम सलाम अबा यो टीवी जो आवाज़ बंदि कंदो हुजी वॾी महिरबानी हुजे साल जे तो सलाम ॾींदा हुजो अदा कुर्ब जनावा जा मोहबतूं जनावा जूं साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे असांखे बि दुआउनि में यादि कंदा हुजो ऐं असां त हर वक़्तु अवां सभिनी जे लाइ दुआगू हुजो हा बिल्कुलु सही चइजे सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी अवां जी ख़िदमत में रामो इरादा ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि सो वेंदे वेंदे भिटाई जो शुरू वारो बेत जेको मूं पढ़ो हुजे उन लाइ पढ़ो हुजे त अॼो की जेका ॻाल्हि हुजे उहा फ़िक्र ते हुजे ऐं पंहिंजे मंज़िल ॾांहुं हुजे पंहिंजो पाण माण्हू सोचींदो हुजे पंहिंजो पाण जेको हुजे गौर लाज़मी कंदा हुजो अवां जॾहिं इन ते गौर कंदा हुजो त अवां खे सभु ॻाल्हि सम्झ में अची वेंदी हुजे हाय है त जिनी सुख नाहे को चारण से चइजन वाह जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछन कुल्हन मथे कीनरा बेटा साईं जॾहिं सफ़र में हुजे जोगियुनि सां सनासिन सां जॾहिं निकिरी पवंदो हुजे त पोइ भिटाई साईं मुशाहिदे सां चयो हुजे त जॾहिं जेके मंज़िल ॾांहुं हलंदा हुजनि इहे जोगियुनि वारा वेस करे निकिरी पवंदा हुजनि उन्हनि खे इहा न हुजे त उञ छा हुजे पाणी छा हुजे ऐं राह रुञ पुछनि रुञ में हली पवंदा हुजनि उन में पंहिंजा रस्ता ठाहींदा हुजनि पंहिंजी मंज़िल ॾांहुं वेंदा हुजनि हीउ महीनो बि असांखे सेखारींदो हुजे त भाईचारो छा हुजे मोहबत छा हुजे आजिज़ी छा हुजे निवड़त दरगुज़र छा हुजे सच ॻाल्हाइण छा हुजे कूड़ खां नफ़रत हुजे कुलफत में को फर्क न समझंदा हुजो हे जेको महीनो हुजे वो असांखे इंसानत भाईचारो ऐं हिक ॿिए सां मिलण जुलण मोहबत सेखारींदो हुजे हाय हाय सो हाणे वेंदे वेंदे उस्ताद मोहम्मद जुमन जे आवाज़ में हुजे यार ॾाढी इश्क आतिश लाई वे वो अवां सभिनी जे नाम कंदा हुजूं राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे जाॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे अवां सभु ख़ुशि रहंदा हुजो पंहिंजी दुआउनि में असांखे यादि रखंदा हुजो जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे हाणे हलंदो हुजे ओ यार ॾाढी इश्क आतिश लाई वे ओ यार सानू ओ दो सानू लग गई बेअख्तियारी